अकबर खान असां दिलि मां सभु ॻाल्हियूं कढियूं था ऐं तव्हां बि सभु कुझु दरगुज़र कयो ऐं हिते वेही था ॻाल्हियूं करे पाण में छा कयूं। तव्हां बसि रुगो छोकिरी ऐं चकर खान खे असांजे हवाले कयो। चकर खान काॾे वियो आहे जो तव्हां हुनजा पेरा खणी हिते पहुता आहियो? काॾे वियो मतिलबु? अकबर खान चकर खान जा पेरा सिधो तो वटि आया न, तो वटि ई आहे। हाणे जेकॾहिं तो वटि न आहे त काॾे वियो? मारियो वियो या ॿिए तरफ़ गुम थी वियो? इहा ख़बर सॼी त तोखे हूंदी। सम्झी वियुसि त तूं हिकु आशिक़ खां उनजी मोहबत जो इम्तिहान वठणु थी चाहीं। इहो तुंहिंजो हिकु तरफ़ो फ़ैसिलो आहे। मुंहिंजे दिलि में तुंहिंजे लाइ रहम थी सघे थो, पर मोहबत न। कातिल जे दिलि में मक़तूल जे लाइ रहम या मोहबत जी पहिरीं निशानी हूंदी आहे। मां इन रहम जे बूटे खे पंहिंजे जिगर जो खून प्यारे एतिरो त वॾो कंदुसि जो अॻिते हली इहो रहम जो बूटो मुंहिंजे लाइ मोहबत जा गुल झलींदो। दिलार खान, चाकर खान जिंदा है ऐं हू अकबर खान जी कैद में आहे। तोखे पक आहे छा अकबर खान सौट खे मारियो न आहे? सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।